असां हींअर वाईपांदी जे कोट साहिब खान लिगारी में मौजूद आहियूं, जिते पोरियत मोहम्मद लिगारी जा 4 ॿारड़ा जेके आहिनि पुरस्कार बीमारी में मुब्तला आहिनि। मोहम्मद लिगारी जो चवणु आहे त हुकूमत खे घुर्जे त मुंहिंजे ॿारनि जी जेको आहे सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। उहे माना बेवा पंहिंजे उहो चवनि था बीमारी जे लाइ कुझु हुजे त हिननि जो इलाज करायूं। असांजो को बि वसियत कोन्हे जो हिननि जो इलाज करायूं। हिननि जे लाइ हुकूमत खे चऊं था त कुझु हिननि जो सार लहे कुझु। राजो को भी नवे अब्बा भरा अम्मा भर गए ना देने तो सुधा से निस्ती का ख्याल खाना का तो गरीब से खाना भला न जरे ना न कुछ ना की जगह है तो वदी जा रहा वैसे ये सुधा तो है निस्ती का रखा ए से सुधा ये निस्ती है तो लावे मरिया बाबड़वा देना टोना निस्तो सुहा है से दिए ला देता हूं ये थी खत्ती अब्बा बस सुधा निस्ती का रखा जैसे पुलिस चाहो को अधिकार पासा है देते हैं सुधार तो इलाज देसी का करना तो ये तो जो माहला पाहेगा खान घाटो रहा है यहाँ जब पोलो नहीं हला चेनी है तो दो है का रिश्ते का वाईपांदी भरसा गोट साहब खान लिगारी में चैन बारन जे पोरित पी मोहम्मद लिगारी के 3 पुट एक न्याणी जो औलाद है जेके पेरन खां माज़ूर हुजन करे हलन फिरण खां लाचार बणियल आहिनि। संदसि चवण आहे त न्याणी समेत 3 पुटनि खे ओचितो ख़तरनाक बीमारी वकोड़े वई, जंहिं करे सोरहनि वेरनि जी न्याणी समेत 3 पुटनि जा पेर फिरी विया, जंहिं करे हू हथनि पेरनि खां माज़ूर बणिजी विया। मोहम्मद लिगारी पंहिंजे बेवसी बयान कंदे ॿुधाए थो त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दादू समेत कराची जे डॉक्टरनि खे पिणु ॾेखारियो आहे, मगर उन्हनि जो चवणु आहे त ॿारनि जो इलाज डिघो हलंदो, पर मूं में एतिरी ताक़त न आहे जो इलाज जा ॻरा ख़र्च करे सघां। पोरित मोहम्मद लिगारी पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला सिंध सैयद मुरादली शाह तोड़े वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई त संदसि औलाद जे इलाज लाइ माली सहायता कराए खेनि बेचैनी दूर कई वञे। कैमरामैन सदाम लिगारी सां गॾु मोहम्मद यूनुस लाशारी, सुणी सिंध न्यूज़, वाईपांदी।